मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जेके टोपियूं मस्जिद में सायूं पयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे पाण कीअं आहे मकरू अमल आहे, न पाईंदा कयो साईं। कंहिंखे ॾे पातल आहे, अॼु कंहिंखे बि न पातल आहे साईं, बची वियो। मां चयो हुनखे उथारे बीहारे करे टोपी लाहे करे कंहिंखे में ॾेखारींदोमांसि, हे टोपी न पाईंदा कयो साईं, मकरू अमल आहे इहो। इहा टोपी हाणे पुछो साईं छाजे खां साईं ग़लति आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, इहा टोपी जेकी साई जेकी छिगियल ऐं फाटल, इहा टोपी पाए करे हिते निमाज़ में बीहो था, इहा टोपी पाए करे मीर नादर ख़ान साहब जे बंगले में वेंदव ऐं उहो तव्हांजे आम्हूं साम्हूं वेठो हुजे, इहा टोपी पाईंदव? कोई बि न पाईंदो, हिकिड़ो माण्हू बि न पाईंदो। छाजे करे? इन टोपी खे माण्हू एबर सम्झंदो आहे। यार बाज़ार न पाए वेंदो कोई बि, चवंदा चंदाई को आयो आहे, को पिनण वारो जेको माण्हू आयो आहे, हमेशह उहो हर उहो लिबास जंहिं लिबास खे तव्हां बाज़ार में या तमामु वॾी आला मजलिस में पाइण में उनखे एब सम्झो त इहो लिबास निमाज़ में न पाए ईंदा कयो। ऐं छिगियल टोपियूं मां पोइ जेको आहे साथी हिकिड़े रिकॉर्डिंग वरिती हुई त पोइ 3-4 हिन पासे को साथी वेठा हुया, उहो सायूं टोपियूं मूंखे कंहिंजो साईं तव्हां जमायतनि खां फाटल टोपियूं त लारायो ग़रीबनि खां। जे फाटल जेको टोपियूं, हिकु त सायूं टोपियूं, ॿिए नंबर ते फाटल टोपियूं। मूंखे त ख़बर न आहे, जे ॾिसो साईं तव्हां चङी तरह ॾिसो, फाटल जेको टोपियूं बदिलनि साईं। इहा टोपी लाहे करे बग़ैर मथे खां नमाज़ पढ़ो, यानी बग़ैर टोपी खां, मथो त हूंदो न साईं, हा, बग़ैर टोपी खां नमाज़ पढ़ो, इहा नमाज़ बहितर आहे। छाजे करे? बग़ैर टोपी खां सीन निकितल शहर में वेंदा आहियो न, मीरनि जाॾो वेही सघूं था न, बादशाहनि जाॾो वेही सघूं था न बग़ैर टोपी खां, ऐं इन टोपी सां असां नथा वेही सघूं। इन टोपी सां कोई मूंखे हिकिड़ो बंदो ॿुधाए शादी जे प्रोग्राम में वेंदव इहा साई टोपी पाए करे? कोई बि न वेंदो। शादी जे प्रोग्राम में त असां वॾा हसीन थी वेंदा आहियूं। ऐं हमेशह मां नसीहत कयां थो, जॾहिं बि निमाज़ ते अचो, जॾहिं बि निमाज़ ते अचो न, बिल्कुलु हसीन ऐं जमील थी करे पोइ निमाज़ ते ईंदा कयो। असां निमाज़ ते कीअं मेरा कपिड़ा, फाटल कपिड़ा, गप वारा कपिड़ा, हा साईं, मुंहुं बि सुबुह सां धोतो न आहे, अची करे फौरी तौरु नमाज़ पढ़ंदासीं। हा, इनखे जेकॾहिं शादी सर मिले न, पोइ ॾिसिजो कलाकु पहिरियों तयारी कंदो। अड़े ज़ालिम, इंसाननि जे लाइ एतिरी तयारी, हिते अलाह जे ॾाढो बीहंदो, अलाह जे लाइ तूं छा तयारी कई आहे? हा साईं, अलाह पाण जमाल वारो आहे, अलाह पाण जमाल वारो आहे, ऐं अलाह ताला पसंदि बि जमाल वारे खे कंदो आहे न। त नमाज़ ते अचो बिल्कुलु हसीन थी अचो। हा साईं, परफ्यूम सेंट लॻाए करे, साम्बुड़ बि, क्रीम बि लॻाए अचो, टेंशन न आहे साईं। क्रीम छो लॻाइजे साईं? साईं, इंसान क्रीम ते हसीन थींदो आहे न, त लॻायो न। अलाह ताला पाण जमाल वारो आहे ऐं ख़ुदा पसंदि बि जमाल वारे खे कंदो आहे। त नमाज़ ते जेकी नमाज़ हुजे, ईअं न सिर्फ़ु जुमे ॾींहुं ज़बरदस्ती जो, हर नमाज़ ते बिल्कुलु हसीन थी करे पोइ ईंदा कयो। अलाह ताला खे ज़्यादा जेको तव्हां पसंदि ईंदव।